नाज़िन सिंध के क़दीमी वरसे बेसंत हाल जो रौनकों बहाल थी वयूं आहिनि, जिते ATF तरफ़ां शबनम वीरमाणी जे किताब ऐं मारियो जे दास्तान ते तैयार थियल दस्तावेज़ी फिल्म जे मुहूर्ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में दानिशवरनि, अदीबनि तोड़े सिविल सोसाइटी जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां पेश आहे अब्दुल रसूल चांडियो जी ही रिपोर्ट। हैदराबाद के रेडियो पाकिस्तान वारे इलाके में मौजूद गार्डन सिरन वारी कदीमी इमारत बेसंत हाल में वरी एक भेरो बीहर जिंदगी मोटी आई है, जिते गुज़िरियल ॾींहुं इंडोमेंट फंड ट्रस्ट पारां भेटाई जे फ़िक्र, शायरी ऐं दास्ताननि ते कम कंदड़ कबीर पंथी महक़िक़ शबनम वीरमाणी जे अंग्रेज़ी किताब आई सॉ माई सेल्फ जर्नी विद शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ऐं भेटाई जे लोक दास्ताननि जे किरदार मारवी बाबत दस्तावेज़ी फिल्म हाउ कैन आई फॉरगेट द लेजेंड ऑफ मारी जी मुहूर्त जी तक़रीब थी। जो अपनी जमीन में जो है या जो प्रस्तुता है, जो मेरी पहचान है, वो मैं तुम्हारी चीजें देखकर मैं नहीं छोड़ूंगी। ही तकरीब में असल में मशहूर थियासाफिकल खातून एनी बेसंत जे नाले सां मंसूब बेसंत हाल जे नई सिर सवारजण खां पोइ नई ज़िंदगी जी ॼण त शुरूआत थी। हे असां एंडोमेंट फंड ट्रस्ट जे तरफ़ां इहो असांजो मक़सदु इहो ई आहे त जेके पुराणा माग मकान आहिनि जिन जूं हालतूं ख़राबु आहिनि उन्हनि खे भई ठीकु हालत में कजे ऐं उन्हनि सां असां हिकिड़ी एग्रीमेंट इहा कंदा आहियूं त जे असां तव्हांजी इहा बिल्डिंग ठाहे ॾियूं तव्हांखे त अवल त ही पब्लिक जे लाइ ओपन हूंदियूं, ॿियो त हिन खे असां कंहिं कतब आणींदासीं ऐं उन में हिननि सां थियोसॉफिकल हॉल जीअं असां हिते अची खयों त 200 ॿिलियूं हुयूं हिन हॉल में जंहिंमें ताईं वेठा हुआ ऐं हिते हिकिड़ो माण्हू हो जेको खे वेझो अचण बि न ॾींदो हो। वॾी मुश्किल सां असां हुनखे बि उथारियो, एडमिनिस्ट्रेशन बि असांजी मदद कई। ही ॿाहिरि तव्हां ॾिसो सॼो पार्किंग लॉट हूंदो, उन्हनि खे असां हटाए ख़तमु कयो। हिते अंदरि ही मवाली वेठा हूंदा, उन सभिनि खे हटाए हिन खे असां रेस्टोर कयो। रेस्टोर करण खां पोइ हिननि खां इहो शर्त थियो त 10 सालनि ताईं एंडोमेंट फंड हिन में हिकिड़ी लाइब्रेरी हलाईंदी, हिकिड़ो नंढड़नि ॿारनि जी लाइब्रेरी हूंदी जेका साम्हूं तव्हांजे आहे, ऐं अहिड़े क़िस्म जा जलसा थींदा ताकि माण्हू हिते ईंदा रहनि। हैदराबाद शहर में का अहिड़ी जाइ न आहे जिते को माण्हू वेही जलसो करे या के अहिड़े क़िस्म जो अदबी का अहिड़ी अदबी महफ़िल हुजे जिते माण्हू ॻाल्हाए सघे, राग थी सघे। हिते तव्हां हिकिड़े ॾींहुं अलण जे पुट खे ॿुधी सघो, ॿिए ॾींहुं कंहिं ॿिए फ़क़ीर खे ॿुधी सघो, कंहिं हिकिड़े शाइर खे ॿुधी सघो, अमर जलील सां शाम करे सघो। इहे सभु पंहिंजो आहिस्ते आहिस्ते हिते थींदियूं, वक़्तु लॻंदो पर इंशाल्लाह इहो हिकिड़ो सुठो इदारो वञी ठहंदो। शबनम वीरमाणी जूं ही 2 तख़लीक़ूं सिंध में भेटाई खे सम्झण लाइ केतिरनि ई नवनि बहसनि जी शुरूआत बि कनि थियूं। हिन पंहिंजी इंस्पिरेशन खे अवलियत मिली आहे त लतीफ़ साईं जे रिसाले मंझां हिन 20 मौज़ूअनि खे खणी ऐं उनखे पंहिंजा पूरा राया लिखिया आहिनि, उहा कथा लिखी आहे, उहे तर्जुमा ॾिना आहिनि ऐं 19 सुरनि मंझां लतीफ़ साईं जा चूंड बैत बिन आख़िर में ॾिना आहिनि जेके इन किताब में मौजूदु आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि किताब में हिकु आहे उहा इहा आहे त शबनम हिन किताब जे हिन सफ़र दौरान जंहिंखे मां चवंदुसि त उहो लतीफ़ पंथी आहे, त उनमें हिन जी तारीख़ डॉक्यूमेंट्री में त हुन ज़ाहिर आहे हिन पासे ईंदी रही आहे, पर हुन घणो कमु हुन पासे कयो आहे त जेके लोक जानू आहिनि मकामी तरह उन्हनि जी मदद सां जेके नाला लिखिया आहिनि। तकरीब में डॉक्टर सरगुल भट्टी भेटाई जे किरदार मारी खे पंहिंजे ख़ासि अंदाज़ में बयानु कयो। भिटाई जो सभी से रहना उन सभी में हिकिड़ो भिटाई जो पंहिंजो फिक्री स्ट्रक्चर आहे। भिटाई जो हिकिड़ो मिलान कनी जो स्टेज आहे जिते वो परफॉर्म कनि था। हुननि जूं कहानियूं मुख़्तलिफ़ आहिनि पर हुननि जो ग्रेस, हुननि जो शान सभिनी जो साॻियो आहे। ऐं मेरी शिमूल जो किताब जो टाइटल आहे पेन ग्रेस, ऐं उनखे इहो ट्रांसलेट कयां दर्द ऐं शान। सभई किरदार दर्द मां गुज़रनि था, सभी जो पंहिंजो शान आहे, माण्हुनि जो पंहिंजो शान निरालो आहे। तकरीब जी शुरूआत में भेटाई जे हवाले सां थींदड़ कम ते समाज में मौजूद अलॻि रायनि ऐं सिंध जी मौजूदा हालतुनि जे ॾुखनि सूरनि जो पड़ाड़ो ॿुधण में आयो। सिंध ॾुखे वक़्त में आहे, सिंधी भले ॾुखे वक़्त में आहे।
कोई अहिड़ी तकलीफ़ जो हिसो न खयो पर शिकायत हिकिड़ी उहा आहे इहा आहे त असांजे जेके शहर जा वासी आहिनि जेके असांजा लेखक आहिनि जेके तब्दील करे सघनि था आदतुनि खे उन्हनि इन सॼे सिलसिले में को हिसो न वरितो। EFT पारां करायल हिन प्रोग्राम में जामशोर जे ॿिनि ॿारनि शाहजाब बेत ॿुधाया। कारा वेस पहिरियल शाह जे रागाई फ़कीर मंठाल जूणे जे उन जी ॿारी जे साथियुनि शाह जो राग भी पेश कयो। बेसंत हाल खे एक कल्चरल सेंटर में तब्दील करण जी शुरुआत मुस्बत अंदाज में थी आहे। जिते ईंदड़ ॾींहनि में ॿारनि लाइ लाइब्रेरी मौजूद हूंदी ऐं जॾहिं त सिंध जे आलमनि अदीबनि ऐं दानिशवरनि लाइ हिक इल्मी अदबी लाइब्रेरी जो क़याम अमल में अचण वारो आहे। थियासाफिकल सोसाइटी जे क्लासनि खां वठी सिंधी शामूं ताईं सकाफ़ती सरगर्मियुनि जी डिघी तारीख़ पाण वटि सांढींदड़ बेसंत हाल में सकाफ़ती सरगर्मियुनि जी शुरुआत सिंध ऐं ख़ासि करे हैदराबाद लाइ हिकु सुठो सवण आहे। तकरीब मां नयुनि मुसरतुनि जे अहसास सां शरीक थी केतिरा ई माण्हू ख़ूबसूरत यादूं खणी घरनि ॾांहुं रवाना थिया। कैमरामैन इजाज़ कोचो सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।